ॾिसंदा रहो वॉइस ऑफ पब्लिक। माण्हुनि जो आवाज़ वॉइस ऑफ पब्लिक। ॾिसंदा रहो वॉइस ऑफ पब्लिक। जी नाज़रीन, प्रियालो में दुकानदारनि जो टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। रिश्वत तलब कंदड़ टाउन ऑफिसर खे हटाए बेरोज़गार थियण खां बचायो वञे जो मुतालबो। प्रियालो में सरकारी पिड़ियुनि जे दुकानदारनि पारां टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दुकानदारनि आसिफ अली कंदर, तारिक मीराणी, अब्दुर्रहमान सूमरो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त गरीबनि खे बचायो, टाउन ऑफिसर हटायो। न खपे, न खपे, टाउन ऑफिसर न खपे, 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 एड़ो ज़ालिम टाउन ऑफिसर न खपे, न खपे, न खपे। टाउन ऑफिसर बचा हटायो, प्रियालो बचायो। टाउन ऑफिसर हटायो, प्रियालो बचायो। न खपे, न खपे, अदा गरीबनि खे बचायो, टाउन ऑफिसर हटायो। न खपे, न खपे।